अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्त बुजुर्ग भाइयों अल्लाह ने पाक करम जाम जेकी लफ्ज़ इन फ़कीर तमाजे साम्हूं तिलावत कया इन लफ्ज़न में अल्लाह तबारक व तआला मदीने वाले साईं जो शान रिसालत बयान कयो ऐं मदीने वाले पीर जी मईयत ऐं निस्बत में जेकी ज़वाते मुक़द्दसा आयूं उन्हनि जी अज़मत खे बि अल्लाह बयान कयो मालिक करीम जो फरमाना त मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे अल्लाह जो मोकिलियल अल्लाह जो पैगंबर अल्लाह ताला जल शानहू जा पैगाम खणी उन जे बांगन ताईं पहुचाइण वारी अज़ीम ज़ात मिठे मोहम्मद करीम रसूल दुनिया में ॿिया आया पर ही खातमुल मुरसलीन नबी दुनिया में ॿिया आया पर ही खातमुल अंबिया वल मुरसलीन पैगंबर दुनिया में ॿिया आया पर ही इमामुल अंबिया मदीने वाले साईं की नबूवत ऐं रिसालत ता क़यामत कायम ऐं दायम रहण वारी मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल कल भी हुयो अॼु भी क़यामत ताईं हाणे क़यामत ताईं ॿियो को नबी नहीं वल्लज़ीन माअहू उहे माण्हू जेकी मुहम्मदुर रसूलुल्लाह सां गॾु आहे मईयत साथ हुजण गॾु हुजण कुरान फरमाए थो त इहे आम माण्हू न आहिनि जेके मुहम्मद मीर सां गॾु आहिनि इहे वॾे शान वारा वॾी अज़मत वारा वॾे मक़ाम ऐं वॾे दर्जे वारा गॾु हुजण वारा सब का अव्वल मदीने वाले जो घराणो आहे जेको मुस्तफ़ा सां गॾु हुजूर जूं घर वारियूं मदीने वाले साईं जा बच्चा न्याणियूं पुट घराणो जिनमें
मदीने वाले साईं जा फर्जंद हुजूर जूं न्याणियूं मदीने वाले मीर जा पाक बच्चा इमाम हसन इमाम हुसैन वल्लज़ीन मऊ जेके महबूब सां गॾु आहिनि ऐं उन खां पोइ ये घर वारा जेके मुस्तफ़ा सां गॾु आहिनि हिकिड़ा घर वारा या दर वारा घर वारा जेके मुस्तफ़ा करीम जे घर जे अंदरि मुंहिंजे लजपाल नबी सां गॾु आहिनि ॿिया सहाबी जेके मदीने वारे मीर जे दर जा गुलाम ये मुझे आका जे निस्बत में मईयत में जेकी घर वारा आहिनि इहे बि इज़त ऐं अज़मत वारा जेकी मुस्तफ़ा जा असहाबी आहिनि इहे बि मदीने वारे मीर सां गॾु हुजण जी निस्बत जे करे पूरी उम्मत जा अॻवान सरवान ऐं इमाम जंहिं बि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मदीने वारे साईं जे घराणे सां बि प्यार मोहब्बत रखण जो हक़ आहे त हुजूर जे असहाबनि सां बि प्यार ऐं मोहब्बत रखण जो हक़ आहे मुंहिंजा भाइरो असांजो ईमान ऐं असांजो अक़ीदो इहो आहे जेकॾहिं तव्हांजी मूंसां मोहब्बत ऐं मूंसां निस्बत आहे त मुंहिंजो अक़ीदो इहो आहे ऐं तव्हांखे बि अक़ीदो इहो रखो नबी जे घराणे जे हर फ़र्द सां असांखे मोहब्बत आहे नबी जे हर असहाबी सां असांखे प्यार आहे बसि असां ॿी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं चीनियूं ही छो हू छो हीअं छा हूअं छा असां इहे ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ तयारु ई न आहियूं मुस्तफ़ा सां जेकी गॾु आहिनि उहे मुस्तफ़ा जा बच्चा बि इज़त वारा घराणो बि इज़त वारो मुस्तफ़ा जा यार असहाबी मां हीअं मिसाल ॾींदो आहियां त जीअं इंसान जूं ॿ अखियूं आहिनि भई अखियूं प्यारियूं जी तव्हां छा चवंदो मूंखे हीअ वणे थी हीअ नथी वणे छा चवंदो हीअ वणे थी हीअ नथी वणे भई अखियूं प्यारियूं आहिनि ऐं जेकॾहिं हिकिड़ी अखि हुजे ॿी न हुजे त इहो काणो आहे ऐब आहे ॿई अखियूं न हुजनि त अंधो आहे कंहिं न कम जो आहे जंहिंखे नबी जे अहल बैतनि सां मोहब्बत आहे इनजी हिकिड़ी अखि आहे नबी जे असहाबनि सां प्यार आहे इनखे ॿई अखियूं जंहिंखे नबी जे निस्बत जो क़दुरु न आहे नबी जे बच्चनि सां प्यार न आहे या नबी जे असहाबनि सां प्यार न आहे इहो अंधो आहे नबी न कुझु नथो नज़र अचे इनखे ॿिनि अखियुनि वारो उहो आहे जेके मुस्तफ़ा करीम जे घराणे सां बि प्यार आहे सहाबा किराम बसि इन अक़ीदे ते ॻंढ ॾियो इन अक़ीदे खे मज़बूत वठो जेको तव्हांखे कंहिं बि असहाबी जे बरख़िलाफ़ ॻाल्हि करे त इन जे बूथ खे चिताई न ॾिसो इन जी ॻाल्हि ॿुधणी न आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजा मुरीद आहियो मूंसां मोहब्बत आहे बसि ॻाल्हि दंग आहे असां नबी जे घराणे जे कंहिं बि फ़र्द जी गिला ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं नबी जूं घर वारियूं हुजनि या बच्चा हुजनि या मौला अली हुजे या उनजी आल हुजे क़यामत ताईं सैयद असांजे हथ में हुजूर जा असहाबी चार यार आहिनि या
बदर वारा असहाबी हिन या हुदैबिया जे मकाम ते दिलबर नबी सां बेअत करण वारा हिन फतह का अॻु मुसलमान थिया या फतेह मक्का का बाद मुसलमान थिया घणई असहाबी असांजे अखियुनि जो नूर दिल में बाक़ी असहाबन किरामन में जेकॾहिं पाण में को तनाज़ो थियो आहे त असां केरु थींदा आहियूं उन्हनि जो फ़ैसिलो करण वारा हज़रत मूसा चयो अलाह जो नबी आहे हज़रत मूसा अलाह जो हज़रत हारून अलाह जो ॿई सॻा भाइर आहिनि हज़रत हारून वॾो आहे हज़रत मूसा उमिरि में नंढो आहे ॿई नबी आहिनि ॿई पैगंबर आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो तूर सेना जबल ते अलाह घुराए त तौरात जूं तख़्तियूं ॾियाईं तौरात वठण जे लाइ वियो वॾे भाउ खे चई त मुंहिंजो भाउ आहीं मुंहिंजो जानशीन आहीं मूंखां बाद में हिन क़ौम जी संभाल कजांइ क़ौम जो ख़्यालु रखजांइ इन्हनि खे सही हिदायत जो रस्तो सेखारजांइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो तूर सेना जबल ते हज़रत मूसा जे वञण खां पोइ क़ौम वारनि जॾहिं जिब्रील जो आयो न हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि उनजे पेरनि जी मिटी खणी सामरी नाले हिकिड़ो माण्हू हुयो उन हिकिड़े गाबे में उहा मिटी विझी फूक ॾिनी गाबो माण्हुनि वांगुरु ॻाल्हाए पियो रंबू पियो करे ठाहियईं पंहिंजे हथ जो पर उहो जहिड़ो थी पियो उहो गाबो जीअं जानदार जहिड़ा ॻाल्हाईंदा रंबू कंदा आहिनि ईअं गाबो रंबू करण लॻो त क़ौम वारनि खे चई त तव्हांजो ख़ुदा ई अथव हे जेको गाबो आहे गाबे जी अलाह खे छॾे गाबे जी पूॼा करण लॻा हज़रत हारून अलैहिस्सलाम चयो त चरिया थिया आहियो त असांजो रब त मालिक आहे ख़ालिक आहे हे त हिन सामरी ठाहियो आहे पंहिंजे हथनि जो इहो ख़ुदा कीअं थो थी सघे हज़रत हारून ॾाढो सम्झायुनि पर न मुड़िया उहे पंहिंजे ज़िद ते बीह रहिया गुमराही में पइजी विया कुझु माण्हू उन्हनि मज़ा जन चयो त गाबो असांजो ख़ुदा आहे उनखे पूॼण लॻा जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो ॾिठई त क़ौम ॿिनि हिसनि में विराई पई हिकिड़ा अलाह खे था मञनि ॿिया वरी गाबे खे था मञनि त हज़रत हारून ते कावड़ आयुसि त मां जॾहिं तोखे अमानत ॾेई वियुसि क़ौम जी अॻुवाणी ॾेई वियुसि वाह जो मुंहिंजी तो अमानत संभाली आहे हे क़ौम गाबे जी पूॼा थी करे हज़रत मूसा जलाली पैगंबर हज़रत मूसा कावड़ में अची गुस्से में अची ऐं हज़रत हारून जी सुहारी में हथ विधो चई त हे मुंहिंजे अम्मा जा पुट मूं ते कावड़ न कर क़ौम मुंहिंजो चयो न पई मञे मां छा कयां ज़िद ते अची मां छा कयां पोइ हज़रत हारून अलैहिस्सलाम खे गुस्से में कावड़ में अची पंहिंजी कावड़ जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम इज़हार कयो हज़रत मूसा जी कावड़ बरहक हुई जो क़ौम अलाह खे छॾे वञी गाबे जी पूॼा कई हज़रत हारून वरी पंहिंजी जाइ ते हक़ ते हुयो हुन त सम्झायो नसीहत कई पर क़ौम जो न पई मञे त छा करे तव्हां सम्झी हले न सम्झी हाणे क़ुरान में इहो वाक़ियो आहे त ॿिन्ही भाइरुनि जो पाण में इहो जेको तकरार थियो ऐं हिक ॿिए सां हाथा पाई जंहिंखे सॾींदा आहियो वक़्ती तौर ते या थी वरी भाइर हुया पाण में भाउ थी विया हाणे तव्हां असां जेकी पोइ अचण वारा असांजो ईमान आहे आमनतु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसुली असां मुसलमान मोमिन थींदासीं तॾहिं जॾहिं हड़नी किताबनि खे मञूं हड़नी नबीअ ऐं रसूलनि खे मञूं असांजो ईमान आहे त मूसा बि बरहक आहे ऐं हज़रत हारून बि कंहिंजो पासो वठंदो मूसा जो या हारून जो या
किन्हीं के हक़ ते मञंदो जवाब ॾियो न अञा न ॻाल्हायो भई असांजे ईमान जो बुनियाद आहे आमनतु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबिही व रुसुलिही हर रसूल के मञण हक़ ऐं सच ते मञण असांजो ईमान आहे जेकॾहिं न मञूं त असां मोमिन न आहियूं असांजे लाइ हज़रत मूसा बि हक़ जो नबी आहे हज़रत हारून बि हक़ जो पैगंबर आहे उन्हनि जो पाण में इख़्तिलाफ़ हो पाण ॼाणे उन्हनि जो रब ॼाणे असां केरु थींदा आहियूं उन्हनि जो फ़ैसिले करण वारा ॻाल्हि सम्झव अगरि जमल जी जंग लगी होडो हजरत मौला अली होडो अम्मा आयशा सिद्दीक़ा है अगर सफीन जी जंग लगी होडो हजरत मौला अली होडो हजरत तलहा जुबैर अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन त ये इज्जत वारा अज़मत वारा शान वारा है उन्हनि जो जेकॾहिं पाण में इख़्तिलाफ़ थियो आहे न त तूं केरु थींदो आहीं फ़ैसिले करण वारो तूं जज आहीं तूं अदालत आहे तो वटि तूं मुनसिफ़ आहीं तोखे कंहिं मुक़ररु कयो आहे त तूं उन्हनि जे विच में वेही फ़ैसिलो कर उहे ॼाणनि उहे उन्हनि जो मामिलो ॼाणे उन्हनि जो रब ॼाणे हज़रत मौला अली कुरान की आयत पढ़ंदो व नज़ाना मा फी सुदूरिहिम मिन गिल्लिन इख्वानन अला सुररिन मुतकाबिलीन अल्लाह ताला फरमायो तो उन्हनि जे दिल में जेका थोड़ी घणी ख़लश हूंदी न उहा कढी ऐं उन्हनि खे तख्तन ते विहारींदा हिक ॿिए जे आमो साम्हूं तख्तन ते विहाणनि ते टेक लॻायूं वेठा हूंदा हो बि बादशाही ते हूंदा हज़रत मौला अली फरमाईंदो त हीअ जेका आयत आहे न इहा तलहा ज़ुबैर इन्हनि जे बारे में असांजे बारे में आई आहे क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला असांजा हे इख़्तिलाफ़ कढी हुननि खे बि जन्नत जे तख़्तनि ते विहारींदो मूंखे बि जन्नत ते मिठा अॼु फितने जूं बाहियूं भड़की पियूं आहिनि फितने जूं बाहियूं भड़की पियूं आहिनि साहबनि खे घटि वधि थो ॻाल्हायो वञे हिकिड़ा नादान हिकिड़ा बेवकूफ़ फितने बाज़ माण्हुनि जो मक़सद ई उम्मत में फितनो पखेड़णो आहे उम्मतनि खे टुकड़ा टुकड़ा करणु इंतिशार इफ़्तिराक क़ौमुनि जे अंदरि छेड़ा पैदा करणु मक़सद उन्हनि जो इहो आहे उहे बि चवंदा असाबनि जे शान में फलाणे हीअं कयो फलाणे हीअं कयो यादि रखो मोमिनो मुस्लमानो असांजे लाइ मौला अली बि इज़त वारो आहे असांजे लाइ तलहा ज़ुबैर अमीर माविया बि इज़त वारो असांखे नबी जे हर सहाबी सां प्यार नबी जा सहाबी अड़ई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती नबी जा सहाबी अड़ई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती ये ना नबी जा ज़हन साफ़ कयो पंहिंजो दिलियूं साफ़ कयो पंहिंजे दिलनि में कंहिं बि असाबी जे लाइ खोट बोज़ कीनो या ज़र्रे बराबर बि तव्हांजे दिलि में ख़दशो ऐं खुटको न रहे तव्हांजी दिलि हर असाबी जे लाइ मुहबत में भरियल बाक़ी जेकॾहिं पाण में इख़्तिलाफ़ थिया त हुते मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम क़ुरान जो फरमाए त हिक ॿिए सां हथापाई कयूं बीठा हुया पर हू बि नबी आहे असांखे ॿिन्ही सां प्यार असांखे ॿिन्ही ते ईमान आहे ॿिन्ही जी इज़त आहे ॿिन्ही जी अज़मत आहे असांखे फ़ैसिले करण जो को बि इख़्तियार कोन्हे तव्हां ॻाल्हि सम्झी तव्हांजे अकुल शरीफ़ ते मुंहिंजी ॻाल्हि पहुती इन ॻाल्हि ते मज़बूत थींदो पक था चओ फेराइण वारो फेराई त कोन छॾींदो
वो फितने बाज तव्हांजे ज़हन में शक शुबो तो पैदा कोन करे सके सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जा पाक बच्चा हरी इज्जत अजमत शान वाला नबी सरदार जा हरी असहाबी इज्जत अजमत वाला हरनी दिला जन्नत जो रब कुरान में इम्तिहान पास कबो आ ना मैट्रिक पास करो तो मैट्रिक जो ताके सर्टिफिकेट मिलंदो इंटर पास कयो तो ताके इंटर जो सर्टिफिकेट मिलंदो वो सर्टिफिकेट हर जाए ते मक़बूल हुंदो आ किते नौकरी जे ला वञो के इदारे में वञो बाबा हे मां इंटर पढ़ियल आहियां बीए एमए पढ़ियल आहियां सर्टिफिकेट हथ में हुजे तो माना माण्हू वटि वॾो दलील आहे त बाबा मूं इम्तिहान पास कयो आहे कुरान मदीने वाले साईं जे असहाबन के सर्टिफिकेट ॾिनो आहे रज़ी अल्लाहु अन्हुम तुझा सब दुनिया जा सर्टिफिकेट हिकड़े पासे कुरान जो सर्टिफिकेट रज़ी अल्लाहु अन्हुम इन्हन असाबन हड़नी का अल्लाह राज़ी थी वियो वरदू अन्हु ऐं इहे बि अल्लाह का राज़ी थी विया वरी अञा ॿियो सर्टिफिकेट बि आहे मिसाल हिकिड़ो मैट्रिक जो वरी इंटर जो वरी बीए एमए जो अञा ॿियो सर्टिफिकेट कुरान में ॾिनो आहे वकुल्लन वअदल्लाहु हुस्ना मुर्दे हर असहाबी के रब जन्नत जो वादो कयो हाणे तूं जो जेकॾहिं ॿियो ये बकवास कंदे तो ये तुझे गिचीअ में पहुंची पर हुननि खे त सर्टिफिकेट रब ॾेई छॾियो हिकिड़ी क़ौम आहे जेका फ़क़ीरनि खे ॾिसी निकिरंदी आहे इहा साॻी क़ौम वरी राति जो चोॾहीं जो चंड हीअं चिमकंदो आहे त हुनखे ॾिसी मथे ॾाढो करे भौंकंदी आहे इहो केॾो चंड चिमके थो रोशन आहे छो थो चिमके सॼी रात भौंकी 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 सुबुह जो साणा थी किरी पवंदा पर चंड सॼी रात पियो चिमकंदो आहे उनजी रोशनी में कमी आई या न कोई ओ मिठा ये कई नबी जे असहाबन जे मथां खटवद ॻाल्हियूं कंदा रहंदा जहन्नम के तरफ के भरणो आहे न दोज़ख के तो भरणो आहे न अमला जहन्नम अल्लाह जो वाइदो आहे त जहन्नम के भरींदुसि पर चंद्र ते भौंकण सां चंद्र जी रोशनी न घटबी न घटबी चंद्र आला बाला चमचंदड़ो हसीन जमील जग खे रोशनी ॾियण वारो आहे कुत्ते जे भौंकण सां चंद्र जी रोशनी न घटबी न घटबी अबू बकर चोरी जो चंद्र उमर चोरी जो चंद्र उस्मान चोरी जो चंद्र मौला अली चोरी जो चंद्र हसनैन करीमैन चोरी जो चंद्र रोशन आहिनि हुजूर जा सभु असहाबी हिदायत जा सितारा आहिनि चंद्र रोशन सितारा
असां के देखो 1500 सालन का अकीदो अहले सुन्नत जो अचे पियो असीं उन्हीं के मजबूत चमड़ी में मदारिज जेकी रब ठाया है न जेकी अहले सुन्नत जो अकीदे मुताबिक है असां के उन्हनि ते ईमान सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह नबी सरदार जे ज़ात संजे की निस्बत थी वल्लज़ीन जेके नबी सां गॾु हां अॼु बि मदीने में वञी ॾिसंदे न अबू बकर मुस्तफ़ा सां गॾु हज़रत उमर मदीने वारे सां नवाज़ शरीफ से जिते सलाम पढ़बो लिखियो पियो है ना अस्सलाम अला रसूल है ना अस्सलाम अला अबू बकर सिद्दीक़ अल्लाह मदीनो ॾेखारींदो गुंबद ख़ज़रा में वञो न जिते सलाम कंदो त तव्हां मदीने वारे मीर के सलाम करे वरी शेखैन करीमैन अबू बकर उमर के सलाम सुभान अल्लाह वल्लज़ीन माहू मदीने वाले सां गॾु वरी थोड़ो अॻे जन्नतुल बक़ीया जिते सुहिणो उस्मान मुस्तफ़ा जे क़दमनि में आरामिया इहो वल्लज़ीन माहू में शामिल है नबी जूं राणियूं घर थियाणियूं अम्मा आयशा सिद्दीक़ा अम्मा हफ्सा साइण अम्मा मैमूना अम्मा उम्मे सलमा नबी जूं यार घर वारियूं कतार में सनन जूं मज़ारूं मुस्तफ़ा करीम जे पेरां दी पाक खां जन्नतुल बक़ीया में मुस्तफ़ा करीम जो शहज़ादो हज़रत इब्राहीम उन दी मज़ार जन्नतुल बक़ीया में आ 10,000 असहाबी जेके जन्नतुल बक़ीया में दिल पर मोहम्मद जे पेरां दी पाक खां अॼु भी जलवा कर हां वल्लज़ीन माहू जेके साईं सां गॾु आहिनि हां अल्लाह गॾु कया तूं वरी धार कंदे जा अल्लाह जे फैसले के तूं टारींदे जा जेको अल्लाह जे फैसले ते अरो थींदो वो पाण तबाह थी वेंदो पर अल्लाह जो फैसलो क़यामत ताईं अटल सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो वल्लज़ीन माहू जेके मदीने वारे साईं सां गॾु आहिनि अबू बकर खार में गॾु मज़ार में गॾु उहद में गॾु बदर में गॾु खैबर में गॾु मौला अली शेर जली मदीने वारे मीर सां मक्के में गॾु मदीने में गॾु ताइफ में गॾु मुंहिंजे दिल पर नबी सां उहद में खैबर में खंदक में गॾु खैबर में त साईं फरमायो अॼु छंछो उन्हें खे ईंदुसि जंहिंसां अल्लाह प्यार जोड़ के मां मोहम्मद उन्हें सां प्यार जोड़ खां ऐं उहो अल्लाह सां प्यार जोड़ के अल्लाह उन्हें सां प्यार जोड़ के उनखे अॼु छंछो ईंदुसि उनजे हथ ते खैबर फतह थींदो सॼी राति साहब
सहाबन के निंड ना आई हर के जी ख्वाहिश हुई त झंडो असा के मिले सुबह जो मदीने में फरमाया अली किथे साईं अखियूं थी पियो दस अखियुनि में तकलीफ़ आहे साईं गुरमा वठी अचोसि अखियुनि खे दस्ते करम मुस्तफ़ा फेरायो त वरी ज़िंदगी भर करे वरी वठ हली हे झंडो ॾेई वञी ख़ैबर खे बचा कर जेॾी महिल मौला अली मैदान ख़ैबर में आयो त ख़ैबर जा धरती वारो लरज़ी वियो सुभान अल्लाह अली मौला वाला थदो थदो था चो ये जहां सांग सब सोना चले देखो अली मौला ताकत ॾिनी अथव न सिपान में वात में या सिपान में क़यामत में शाहिदी ॾिनी अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली दी याद में रहंदे सदा मोमिन सुखियो रहंदे उते कर गोला अली मौला अली मौला अली असां इश्क ऐं उल्फत या मोमिन जी निशानी निशानिया मवद्दत मुर्तज़ा वारी अलामत सा ईमानिया उहो ॾिसंदो न के झोला झोलो समझो था झोलो चुप चुप के थोरो झोलो समझो था उन्हारे में जेका गरम लुक लॻंदी आहे गरम हवा लगंदी आहे ॾींहुं लॻी पोइ माण्हू खे किराए विझे जेको अली मौला मञंदो उनखे कॾहिं को छोड़ो न लॻंदो उहो ॾिसंदो न के झोला चवे जेको अली मौला अली मौला हिकिड़ो हिन दौर जो वॾो मुफ़क्किर था सॾनि वॾो मुदब्बिर था सॾनि ऐं हज़ारे माण्हू हुन जे पोयूं आहिनि मां नालो नथो खणां उहो चवे थो त नाकाम रियासत नाकाम हुकूमत अली जी हुई चओ अस्तग़फिरुल्लाह हालांकि काफ़र बि मञनि था काफ़रनि बि पंहिंजे तारीख़ जे किताबनि में लिखियो आहे त इस्लामी दौर जा भले में भला उहे साल हुया जेका मौला अली जी हुकूमत हज़रत अली जे हुकूमत दौरान
छो अली जी हुकूमत एतराज छो था कन खबर अथव या निफाक जी निशानी है मुनाफिक हुजण जी निशानी है जेको अली ते एतराज करे अल हक माल अली वल अली माल हक अली हक सां हक अली सां जेको हक वारो हूंदो सो जेको अली के छडे या मुनाफिक या काफर समझो था गाल के तो हे जेके अली ते एतराज था करन समझो तो दाल में काला है या तो सजी दाल ही काली है ओ अली सब जिब रखो सो काफर या मुनाफिक इबादत जुहद हूंदे सो या फाजिर या फासिक उन्हीं ले बाहिदा शोला मुझे शेर भी शोला है उन्हीं ले बाहिदा शोला चो अली अली जहन्नम जो अज़ाब न ले मरण खां पोइ बि शामत हिते हुते उन जे लाइ रोला सदाई रोलनि में अलीअ जो दुश्मन कंध ते बिस्तरो सदाई रोलनि में सुभान अल्लाह हाणे अचो ते हिन हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां दिल हाज़िर कयो त मां हदीस पढ़ा सुनन इब्न माजा में मुस्नद अहमद बिन हंबल में अल मुस्तदरक अल हाकिम में हजरत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत लम्मा रजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल वदा जने मदीने वाला साईं हज्जतुल वदा का मोटिया हज अदा करे जने वापस मोटिया व नज़ल गदीर खुम जी हिकिड़ी मंज़िल आई हुज़ूर जन उते लथा क़याम फरमायूं साहबन के फरमायो तो जाए साहबन ॾिठो तो साईं जन लथा आहिनि हिकिड़े घाटी छांव वारो वण हेठों सफ़ाई कयूं तो मुंहिंजो दिलबर नबी हिते सोना हबीब हिते वेहनि पोइ मुंहिंजे सोने हबीब उते क़याम फरमायो ऐं साहबा किराम जेकी मुश्ताक निगाहुनि सां दिलबर नबी जे मुखड़े खे तके रहिया हुआ तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थिए तोखे ॾिसां मुंहिंजो हज अकबरी थे मुलाकात हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई सॼो आहे मदीने वारे फरमाया त ॼण के मूंखे अलाह सॼो आहे मूं पंहिंजे रब जो सभु क़बूल कयो आहे इशारो ॾिनो पंहिंजे दुनिया तां रुख़सती जो ॿुधो ॼण ॿई शयूं ए उमतीयो तव्हांखे तोहफ़ो ॾेईंदो वञे तव्हांखे सुखड़ी ॾेईंदो वञे पोइ साईं फरमायो फंज़ुरू कैफ़ तख़लुफ़ूनी फ़ीहिमा ॾिसजो मुखां बाद में तव्हां उन्हनि सां कहिड़ो रवैयो था रखो कहिड़ो सलूक था कयो जेके मां ॿ शयूं तव्हांखे ॾेयूं थो वञा ॾिसजो इन्हनि सां तव्हां कहिड़ो वर्ताव था कयो فإنهما لن يتفرقا حتى يردا علي الهوض बुधी छॾियो इहे ॿई शयूं हिक ॿिए खां धार नथी थियूं क़ुरान हिक ॿिए खां कॾहिं बि धार न थींदा
समझो वाले न समझो मुझे नबी सोने का लफ्ज़ समझो साईं फरमाई जो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हौज़ कौसर थींदो मां मोहम्मद हौज़ कौसर ते अची बीहंदुसि अहल बैत बच्चा अॼुबा आहिनि औलाद आले रसूल अॼुबा आहे ऐं क़यामत ते हूंदी ये मुल्ले जो अक़ीदो आहे त अहल बैत हाणे आहिनि ई कोन क़यामत ताईं अहल बैत कोन्हनि पोइ छो त क़ुर बि कोन्हे छो त हुज़ूर जन फरमाती ॿई गॾु हूंदा जेकॾहिं अहल बैत जो इनकार कंदे त पोइ तोखे क़ुर जो बि इनकार करणो पवंदो जे क़ुर जो वजूद मञींदो त पोइ मञणो पवंदो त अहल बैत बचियो सुभान अल्लाह हज़रत पीर मेर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो मुखालिफ़ आयो कि काठ जी कुन्नी नहीं सैयद सुन्नी नहीं काठ जी कुन्नी रखबी आहे न बाहि ते उन ते कुझु रधबो पचाइबो चांवर पचाइबा काठ जी कुन्नी जेकॾहिं पंहिंजो बाहि ते रखिजे त सड़ी वेंदी न हुन माण्हू चयो त काठ जी कुन्नी नहीं सैयद सुन्नी नहीं साईं फरमायो त वे तोखे जवाब ॾियां थो साईं जे पाड़े में को मुरीद रहंदो ॾखण अरे जल्दी कर काठ जी कुन्नी ठाही मुर्शिद जो हुकुम मिलियो काठ खे कटे कोरे कुन्नी ठाहे खणी आयो शाम ताईं कुन्नी खणी आयो जे बाहि ॿारियो कुन्नीअ खे बाहि ते रखो इन में पाणी बि विझो बाहि ते रखो माण्हू चयो अथई काठ जी कुन्नी बाहि ते रखबी सड़ी वेंदी जे कोन सड़ंदी काठ जी कुन्नी खे बाहि ते रखियो त पाणी बड़के पियो पर कुन्नीअ खे तओ न पियो अचे साईं फरमायो त काठ जी कुन्नी हीअ रखी अथई सैयद सुन्नी न वेठो साईं फरमायो त मुंहिंजा हाल बैत क़यामत ताईं हूंदा ऐं ॾिसजो त तव्हां इन्हनि ॿिन्ही सां कहिड़ो वर्ताव था कयो कहिड़ो सलूक था कयो जॾहिं हौज़े कौसर ते पहुचंदो न तव्हांजो मुंहिंजो मिलण जो वाइदो हौज़े कौसर ते हे उम्मतियो ऐं कलमे पढ़ण वारो तव्हांजो मुंहिंजी मुलाक़ात किथे थींदी तिथ बद बि आहे न अवा हैदराबाद में मिलंदासीं पर मिलूं किथे हैदराबाद शहर त वॾो आहे न किथे मिलूं अवा ओ जेको पाकिस्तान चऊं था न उते मिलंदासीं साईं फरमाया त महशर जे मैदान में तव्हां असां मिलंदासीं 1.25 लख नबीअ जूं उम्मतूं हुयूं किथे मिलूं किथे ॻोल्हियूं साईं फरमाया त हौज़े कौसर ते बीठो हूंदुसि उते तव्हां सां मिलूं मातली वारो टंडे वारो सिंध वारो हिंद वारो अरब वारो अजम वारो तव्हां मूंसां मिलंदव हौज़े कौसर ते उन ॾियारे ते मुंहिंजा अहल बैत बि मूं वटि ईंदा मुंहिंजो क़ुर बि मूं वटि ईंदो पोइ मां तव्हां खां पुछंदुसि त मुंहिंजे बच्चनि सां तव्हां कहिड़ो सलूक कयो मुंहिंजे क़ुर सां तव्हां कहिड़ो सलूक कयो तव्हां खां उन ॾींहं ते मां मोहम्मद पुछंदुसि ही अमानत ॾेयूं थो वञा वरी मां पुछंदुसि हौज़े कौसर केॾी महिल पंहिंजे हियांव ते हथड़ो त रखो त तव्हां क़ुर खे केतिरो मञियो आहे केतिरो अमल कयो आहे केतिरो पढ़ो था केतिरो अमल कयो ऐं तव्हां ॾिसो त नबी जे बचनि सां नबी जे घराणे सां तव्हां केतिरो निभायो आहे केतिरो तव्हां उन्हनि सां मोहबत रखी प्यार रखियो ख़िदमत कई अॼु बि हिकिड़ो ख़बीस वेठो आहे पंजाब में ज़ालिम हिकिड़ो वेठो आहे ॾाढी बि वॾी आहे पटको कारो ॿधियो वेठो आहे उहो चवे थो त यज़ीद हक़ जो इमाम हुसैन छा जो इमाम हा साईं फरमाइनि था हौज़े कौसर ते पुछंदोसांव त तव्हां यज़ीद जा साथी वञी थिया हो या मुंहिंजे बच्चनि जो तव्हां साथी मिठा असां मदीने वाले जे बच्चनि जा ग़ुलाम आहियूं असांजो अली सां प्यार अली जे बच्चनि सां प्यार जेकॾहिं तव्हां खां मां पुछां त हेॾो शिमिर जो शामियानो आहे हेॾो मौला अली जे बच्चे इमाम हुसैन जो शामियानो आहे तव्हां काॾे वेंदो इमाम हुसैन ॾे पोइ साईं फरमाइनि था
त तव्हां ॾिसजो त मूंखां बाद में मुंहिंजे बच्चनि सां तव्हां कहिड़ो वर्ताव रखो। ये तो मुसलमान हुआ ना, ये कलमे पढ़ने वाला हुआ ना, जेके मैदान करबला में नबी के बच्चन के सामो तीर पिया टुटन। ओडी मल मौला अली जे शहजादे हजरत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा करीम जी पग पे मथे ते कटो। इमाम हसन जो पटको पंहिंजे चेर सां ॿधई। मौला अली जी तलवार हथ में खई। एक हथ में तलवार हुई, बे हथ में कुरान हुयो। इहा आयत पे पढ़ी मैदान करबला में त इन्न वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल किताब व हुव यतवल्ला सालिहीन। मुझो वारिस मुझो अल्लाह हुआ, मुझो वारिस मुझो अल्लाह हुआ, जेको सालिहन जो वारिस आ, जे कुरान नाज़िल कयो। मां उन्हें रब जो बांधो आया, उन्हें जे फरमान ते आया। मैदान करबला में हेडू इमाम हुसैन नबी जो बच्चो आ, हथ में जाए ओ जेको मदीने वाले साईं फरमाए त कुरान आल बेतन सां हूंदो, आल बेत कुरान सां हूंदा। मैदान करबला में इहो मंज़र अखियुनि सां नज़र जेॾी महिल तीर वसन पिया न, तलवार वसन पियो त इमाम हुसैन कुरान पढ़े, ज़बान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत। जेॾी महिल हिकिड़ो तीर पेशानी पाक ते लॻो, खून ओॾी महिल इमाम हुसैन पंहिंजे खून खे खणी मथे उछलायो आसमान में। या लैत कौमी यअलमून बिमा गफ़र बि रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। ज़बान ते कुरान जी तिलावत। जेॾी महिल 121 तीर तलवारुनि जा खाब बदलते आया, घोड़े तां हेठि आया, शिमिर सीने ते वेठो। पर शिमिर हथ त हुसैन निमाज़ पढ़ो। वक्त निमाज़ दा पढ़ण देंदे मैं कोई शाम शहर दे रवासी। निमाज़ पढ़ाया मार छिका किड बना लहरासी। मुझे आका हुसैन नमाज न छड़ी, कुरान जी तिलावत न छड़ी, सिर सजदे में रखी। ऐ सनान बिन अनस नखई खबीस तलवार जो बार कयो। मुझे आका जो सिर सजदे में बजर बदी ज़ात सां वञी मिलियो। हुसैन शाकिर, हुसैन इमाम आए। हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन नजर कजो ॾिसजो गौर कजो त मुझे बिनी छॾियल तोहफ़न जो तव्हां कहिड़ो क़दुरु था कयो। मुझे कुरान सां कहिड़ो रवैयो था रखो। मुझे
इंसान केड़ो रवियो था वो साईं फरमायो इन्नल्लाह मौलाया व अना वलिय्यु कुल्ल मोमिनिन मुझो मौला अल्लाह हुआ मोहम्मद करीम जो मौला मुझो मौला ऐ मां मोहम्मद हर मोमिन जो मौला अल्लाह मुझो मौला है मां तहां जो मौला आया सुम्मा अखद बियद अली वो हज़रत अली के हाथ में वरताऊं फकाल मन कुंत वलियुहु फहाज़ा जो मोहम्मद वली आया उन्हें जो वली अली जे जो मौला आया उन्हें जो मौला अली अल्लाहुम्मा बाल मन वाला ए अल्लाह देखो अली सा मोहब्बत रखे तू उन्हें सा मोहब्बत रख जाए व आत मन आदा मौला देखो अली सा फुसुर के तू उन्हें सा फुसुर के जाए नबी जी दुआ कबूला तो मदीने वाले जी दुआ कबूला तो हुजूर जन दुआ घुरिया देखो अली सा प्यार रखंदो अल्लाह उन्हें सा प्यार रखंदो मदीने वाले जी दुआ खपेव सोने नबी जी दुआ खपेव हाँ सुभान अल्लाह सभी उम्मीदवार दिल पर से को दुआ करो अरे करोड़ दिल पर खाक जे मट बना है मुझे मुस्तफा करीम की दुआ सब मदीने वाली की दुआ बगैर न खपे साईं दुआ था गुरन द मौला उन्हें सा तू मोहब्बत रख जा जेको अली सा मोहब्बत अज देखने अल्लाह जो महबूब बनजन चाहिए तो के अली सा प्यार रखो अली सा मोहब्बत रखनी नबी जे बच्चन सा छो बुग्ज रखियो थई अली सा छो बुग्ज रखियो थई अली जी तारीफ तो करे तो के बाज ही लगे अली जी वाखान थी तो के तकलीफ थी पहुंचे केड़ो सुन्नी आई तू केड़ो आशिके रसूल आई केड़ो आशिके नबी आई केड़ी तुझी मदीने वाले सा मोहब्बत जो हुजूर पारत करेगा तो मुझे अली सा प्यार रखो तू अली सा बुग्ज रखियो रखो दुनिया एक पासे थी वने करमी फकीर ऐलान के असा जो अली सा प्यार असा जो अली सा असा जो नबी जे बच्चन सा असा जो मौला अली सा प्यार इंशाअल्लाह यो प्यार क़यामत ताईं कायम दायम मुझा अज भी बुग़्ज़ वारा दुश्मनी वारा ऐ माण्हुनि खे बिगेड़ण ऐं बरगलाइण वारा खोड़ फिरंदा था वतन आसे पासे में पंहिंजो ईमान बचाइजो अज भी खुटा न आहिनि इब्ने ज़ियाद पारा अज भी खुटा न आहिनि यज़ीद कोन्हनि छा अॼु इब्ने ज़ियाद अॼु कोन्हनि शिमिर अॼु कोन्हनि अज भी खुटा न आहिनि इब्ने ज़ियाद पारा खोड़े रखो हिते हर शिमिर शामियानो खोड़े रखो हिते हर शिमिर शामियानो कंहिंखे नथो रहण जे हिक हाल में ज़मानो ककरन मथा कदे के जोड़ियो वा आशियानो ककरन ते केर घर ठाहींदो ठही सघंदो ककरन ते घर न ठही सघंदो ही दुनिया में फानी आहे बेटा अॼु जेकॾहिं हुसैनी थियणो अथई थी ॾेखार अमल करणो अथई अॼु करे ॾेखार मता सुभाणे ज़िंदगी में नीर हुजे ई न हर दिल जो दर्द पंहिंजो हर सिर जो सूर पंहिंजो हिते आहे हर बशर वटि दर्दन जो दास्तानो हर माण्हू वटि दास्तान भरिया पिया आहिनि जेके खणी कुझु हर को सूरन सां भरियो पियो आहे ओ कर ॻाल्हि हक़ ऐं सच जी माण्हू था मुंहुं फेराइनि कर
मगर गाल हकई सच दी मानू चंगा फेराए में वणदो कुरान के बाकी अल्लाह चुगानो आए ओ पिन जे टुकर ते पलजे कद माल वेठो मेरे जो हो गले गदागर अज हथ उन्हीं खजानो कंहिंखे नथो रहण जे हिक हाल में ज़मानो ककरन मथा कदे के जोड़ियो आशियानो किए कर मुला मिया इस्यान में उमिर दो माद कदे मोट बोलज बख्शिश जो तो बहानो माल कदे मोट बोलज बख्शिश जो तो बहानो अज वक्त जो माल कदे मोटो बख्शिश जो फलो बहानो तवा अलीअ जो प्यार नबी जे सहाबन जो प्यार अबू बकर जी गुलामी उमर जी गुलामी उस्मान जी नबी जे बच्चन सा प्यार नबी जे घराने सा प्यार नबी जे यारन सा प्यार इहो बख्शिश जो मजबूत बहानो जो तो खुशखबरी मिलेला अल मरा मन अहब क्या मजे ॾियारे उन्हनि सां गॾु हूंदो जन सां तव्हांजी मोहबत पंहिंजो सॼो हथ दिल ते रखो सॼो हथ सभई दिल खां पुछी पोइ मूंखे जवाबु ॾिजो जंहिंजी मौला अली सां मोहबत आहे उहो हथ मथे खणो को रहियो कोन्हे जी सभिनी हथ कयो आहे तव्हांखे मुबारक आहे जेकॾहिं तव्हां क़यामत जो ॾियारो थींदो त क़यामत जे ॾियारे मौला अली सां गॾिजी हलंदा अलाह इन मोहब्बत में जियारे इन मोहब्बत में मारे इन इश्क में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ जे इन इश्क में मौत नसीब पर मोहब्बत के लाइ भी कुछ जिम्मेदारियूं हूंदियूं आहिनि मोहब्बत वारो पंहिंजे महबूब जो चयो मञंदो उन जे तरीक़े खे अपनाईंदो उन जे फर्मा बरदारी कंदो पोइ जेकॾहिं मौला अली सां मोहब्बत आहे मदीने वारे सां मोहब्बत आहे अबू बकर उमर सां मोहब्बत आहे त तुंहिंखे मदीने वारे जी सुन्नत शरीयत ऐं दीन ते हलणो तो तोखे नमाज़ पढ़नी पवंदी तो तोखे ॾाढ़ी रखणी पवंदी तोखे पटको ॿधणो पवंदो सुन्नत शरीयत ते अमल करणो पवंदो बस काला कपड़ा पाते कमीज़ड़ी रंगाई 10 ॾींहं पिटको कई बस तो जन्नती थी वे न पूरी जिंदगी 10 ॾींहं गुलाम न आहियूं असां इमाम हुसैन जा सारी जिंदगी गुलाम आहियूं आका सारी जिंदगी ना तारा कपड़ा पा नरम दे महीने में ना तारा कपड़ा पा नरम दे महीने इमाम जिंदा आए यो मातम जायज नाए ना दर दर धुल बजा तो सुन्नत को न सुनाती तो भंग सदल आलाते तो छड़ पिटका फुटका मरम जे महीने में इमाम जिंदा आए पंजन माज़ूम सारे नावे हो खुदा के सारे बड़ पंजन माज़ूम सारे नावे खुदा के सारे रोज़ा दिल के रखा महरम दे महीने में रोज़ा दिल के रखा महरम दे महीने में असहाब नबी जा प्यारा हिदायत वारा असहाब नबी
कन जो शान घटा रब ने महीने में ओ छड़ कर मुल्ला ते मन पंजे मामा करे तू रब जो जिक्र कमा तू रब जो जिक्र कमा रमज़ान के महीने में तू अल्लाह जो जिक्र कयो शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो दीन वारी वाट वठो अहल बैतन वारो रस्तो वठो ऐं सहाबन वारो इश्क अरबी घोट जो सीने में समायो ख़ुदा जाने हिते बेड़ा पार हुते बेड़ा पार अल्लाह करीम मुझे चवण तमाम सां ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए सही अक़ीदा अहले सुन्नत ते जियारे गुलामी मुस्तफ़ा वारी में وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما هو يا واسع الكرم या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा ॾे या मौला असां सभिनी खे मदीने वारे मीर जे सहाबा किराम सां अहल बैत अतहार सां सच्ची मोहब्बत या मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा जेके बेरोज़गार आहिनि उनखे कुशादी रोज़ी ॾे जेके तंग दस्त आहिनि उन जूं तंगियूं दूर कर जेके मुश्किल में आहिनि उन्हनि जूं मुश्किलातूं आसान जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला आजिला दाइमा नसीब करीम रब हिन आस्ताने खे क़यामत ताईं वसंदड़ आबाद हे मुंहिंजा मौला मदीने वारे मीर जे सदके असांजे मथां पंहिंजी ख़ासि मेहर ख़ासि अता ऐं इनायत इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا